अॼु सिंध समेत पूरी दुनिया में वसियल सिंधी सुधरियल क़ौमनि जीअं पंहिंजो सक़ाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। उन सिलसिले में हैदराबाद में हज़ारे माण्हू टोपियूं अजरकूं ऐं सक़ाफ़ती लिबास पहिरे पंहिंजो ॾियारो ख़ुशी सां मल्हाए रहिया आहिनि। ऐं इन हवाले सां अचो त ॻाल्हि ॿोल्हि कयूं त हिननि जो छा चवणु आहे। अॼु असांजो हिकु सिंधी सकाफ़त जो ॾींहुं आहे, कल्चर डे आहे। असां तमामु ख़ुशी सां मल्हाए रहिया आहियूं। असां पंहिंजे हैदराबाद जी बिरादरी सां गॾु प्रेस क्लब आया आहियूं। असां इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त असांजी सिंधी क़ौम जेकी आहे बाशऊर क़ौम आहे ऐं तालीम याफ़्ता क़ौम आहे। असां सिंधी जेका आहियूं बाशऊर ऐं तालीम याफ़्ता हूंदे बि असां पंहिंजी दुनिया में इहो ॼाणणु चाहियूं था त असां हिकु सिंधी क़ौम पाकिस्तान में वॾे तादाद में रहे थी ऐं असां पंहिंजी सिंधी क़ौम जे लाइ जिदोजहद कंदा रहंदासीं ऐं सिंधियुनि लाइ जिदोजहद कंदा रहंदासीं। असां पंहिंजी बिरादरी तरफ़ों अॼु हीउ ॾियारो सिंध असांजी अम्मा आहे, धरती असांजी माउ आहे। असीं सिंधी आहियूं, कॾहिं कंहिं मुहाजिर खे कंहिंखे सिंध न ॾींदासीं। हिन सां असांजो प्यारु आहे। जनम सिर सां सभु सिंध तां गौर कंदासीं। जो आम गुज़ारे उहो जीअंदो रहंदो, जो क़ौम गुज़ारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे जो सिंध सवारे उहो जीअंदो रहंदो। 5 डिसंबर सिंधी संडे, डिसंबर जो पहिरियों संडे असांजो सकाफ़त जो ॾींहुं आहे, कल्चर जो ॾींहुं आहे। इनखे उजागर करण लाइ अॼु असां हैदराबाद प्रेस क्लब ते आया आहियूं। तमामु वॾी इंजॉयमेंट कई आहे, वॾी जेको असांखे ख़ुशी थी आहे। असां कल्याण मीडिया ग्रुप जा वॾा थोराइता आहियूं जे अहिड़ा प्रोग्राम अवेलेबल कया आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असां इहो बि चवंदासीं आईंदा हिन खां अहिड़ा वॾा प्रोग्राम कंदा रहनि त जीअं हैदराबाद जामशेद आवाम अची हिते इंजॉयमेंट करे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो मुक़दस आहे ऐं असां अॼु प्रेस क्लब ते मौजूदु आहियूं ऐं अॼु असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। सिंध सकाफ़त असां मल्हाए रहिया आहियूं। हुते असां सिंध कल्चर डे मल्हाए रहिया आहियूं। सिंध कल्चर डे ते असां ॾाढा ख़ुशि थींदा आहियूं, नया कपिड़ा पाईंदा आहियूं, मेकअप कंदा आहियूं, तयारु थींदा आहियूं। ऐं अॼु असां हिते आहियूं जे करे इहा 5000 साल का एकता हले पई ऐं असां इनखे मल्हाईंदा रहंदा आहियूं ऐं इंशाल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। अल्हम्दुलिल्लाह ही पंहिंजो 13 साल आहे सिंधी सकाफ़त ॾियारे खे। माशाअल्लाह ॾींहुं ब ॾींहुं वधंदो पियो वञे ऐं माण्हुनि में नॉलेज पई अचे त माना सिंधी असांजी सकाफ़त जेको आहे, सिंधी अजरक टोपी ॿार बच्चा नियाणियूं सभु माशाअल्लाह जेके इंजॉय करे रहिया आहिनि। असां सॼी दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था असांजी जेका सिंधी क़ौम आहे ज़िंदा क़ौम आहे, हमेशह लाइ ज़िंदा रहंदी। ऐं सिंध खे दुआ आहे बुज़ुर्गनि जी सुफ़िन जी, अलाह साईं हमेशह क़ाइम ऐं दाइम रहंदी इंशाअल्लाह ताला। साईं में सदाई करीम थे संसकार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद करें। यकीनन अॼु जेका क़ौमी ईद आहे, क़ौमी ॾियारो आहे ऐं कल्चर जेका तहज़ीब हिकिड़ी कल्चर थींदी आहे। जीअं हज़ारे सालनि खां असांजी हिकु सिंध धरतीअ जी पंहिंजो हिकिड़ो कल्चर आहे, पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजी तहज़ीब आहे। ऐं यकीनन हीअ तहज़ीब जो ॾींहुं आहे, डिसंबर जो जेका एकता जो ॾियारो आहे। अॼु हिते जेके बि मिड़ी मुठ थिया आहिनि, जेके दोस्त जेके बि सिंधी जेके गॾु थिया आहिनि, समूरनि साथियुनि खे अॼु हिन क़ौमी ईद जूं लख लख वाधायूं। असांजे लाइ जेको आहे सो ईद खां बि बहितर ॾाढो वधीक असांजो अहम ॾींहुं आहे सिंध सकाफ़त जो। जेके सिंध में रहनि था ऐं हैदराबाद में रहनि था, असां सभिनी खे चऊं था त असां सां गॾिजी अचो, तव्हां बि सिंधी सकाफ़त मल्हायो। अॼु सिंध जे सकाफ़त वारे ॾींहं ते 5 डिसंबर ते आऊं सिंध जे मारूड़नि खे, सिंध में रहंदड़ मुस्लमाननि ऐं सिंधी हिंदू भाइरनि खे आऊं सिंध जे सकाफ़त अजरक ऐं टोपी वारे ॾियारे ते ऐं दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थो। अॼु हिन ख़ुशी वारे ॾींहं ते जेके सिंध मां खंभे गुम कयल नौजवान आहिनि ऐं उन्हनि जी आज़ादी जो बि मुतालबो करियां थो। साईं जेमसेद चयो त ज़िंदह क़ौमूं पंहिंजे सकाफ़तनि खे कोन विसारींदा आहिनि। जी नाज़रीन, हिते पहुतल औरतनि मर्दनि ऐं ॿारनि जा वीचार ॿुधा। हिननि जो इहो ई चवणु आहे त सिंध हज़ारा साल पुराणी क़ौम आहे। असां मोहन जो दड़ो ऐं हिन सुवारी सिंध जा मालिक आहियूं। असां हीउ ॾियारो मल्हाईंदे वॾी ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं। कैमरामैन मुकेश मांजीरा सां गॾु आज़ाद लाल हुसैन, कल्याण TV हैदराबाद।